अॼु पाण सिंधु माथिरी सभ्यता जे अहम माग मोहनजे दड़े में शहरनि खे अॼु खां 5000 साल अॻु मिलियल शहरी सहूलियतुनि बाबति वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। मोहनजे दड़े में हथायल तला ऐं स्टोपा जे विच में हिकु तमामु वॾी इमारत हथ आई आहे, जंहिंजी ड्रेग 235 फुट ऐं वेकर 78 फुट आहे। उन्हीअ जो वॾो दर ओलह पासे आहे। हिन में तमामु घणा कमरा ठहियल आहिनि। ख़ासि बैठक जूं थलियूं ऐं मज़बूत भितियूं ध्यानु छिकाईंदड़ आहिनि। माहिरनि मूजिबि हीअ इमारत 2 माड़ या 3 माड़ हूंदी। ही थंभनि जो हाल इन दौर जे माण्हुनि जे ख़ासि क़िस्म जे गजाणियुनि या पंचायतुनि लाइ मख़सूस हूंदो, छो जो हिन हाल में वेहण लाइ बेंचुनि वांगुरु मिटीअ जा ॾाका ठहियल आहिनि ऐं साम्हूं प्लेटफार्म ठहियल आहे, यानी स्टेज ठहियल आहे। वॾे दर खां लंघण खां पोइ हिकु हाल अचे थो जेको 24 फुट डिघो ऐं 4 फुट वेकिरो आहे। उन्हीअ जे खॿे पासे हिकु वेकिरे दर खां पोइ हिकु अङण आहे, जंहिंखे चइनी तरफ़नि खां भितियूं आहिनि। इन्हनि जे चइनी पासनि खां कमरा आहिनि, जिन में वरी पुरोहित या उस्ताद रहंदा हूंदा। हाल जे सॼे पासे खां 2 घिटियूं आहिनि। हिकु घिटी नंढे अङण तरफ़ वञे थी, जंहिंजे चइनी पासनि खां वरी नंढा 2 माड़ कमरा मौजूदु आहिनि। उन पासे केतिरा ई ॿिया अङण ऐं कमरा आहिनि, जेकी शायदि शागिर्दनि जे रहाइश जी हॉस्टल हूंदी। ही पंचायती हाल जो ही हिसो दर्सगाह मालूम थिए पियो, या उन वक़्त जो स्कूल हूंदो, या उन वक़्त जी यूनिवर्सिटी मालूम थिए पई। स्टोपा एराज़ी खां हिकु रस्तो ॾखण ओभर तरफ़ वञे थो, जेको थोरो ई परे वञी ओभर पासे मुड़ी ओभर वारे वॾे रस्ते सां मिले थो। ओभर वारी सड़क खोटल इलाइक़े खे बिजनेसनि में विराए थी। सड़क जे ॾखण पासे एछार एराज़ी मौजूदु आहे। उत्तर तरफ़ VS एराज़ी आहे। ओभर वारी वॾी सड़क खे पहिरीं वॾी सड़क गूनी कुंड ते काटे थी ऐं VS ऐं एछार एराज़ियुनि खे 2 हिस्सनि में विरहाईंदे DK एराज़ी ते पहुचे थी। इन्हनि इलाइक़नि में हज़ारें घर, तमामु घणियूं घिटियूं ऐं बेशुमार खूह मिलिया आहिनि। मोहन जे दड़े मां जेके घरनि जूं इमारतूं मिलियूं आहिनि, से सभु कुशादियूं ऐं हवादार आहिनि। किन घरनि जे अङण में ॾाकणियूं बि ठहियल आहिनि, जंहिंमां सम्झिजे थो त इहे जॻहियूं 2 माड़ बि हुयूं। भितियुनि ते पलस्तर 3 इंच थुल्हो चढ़ियल आहे। सिरूं गारे ऐं चीरोली सां तथियल आहिनि। जॻहूं घणो करे पकियुनि सिरुनि जूं ठहियल आहिनि। मोहन जे दड़े में घरनि खां सवाइ दुकाननि जूं इमारतूं बि मिलियूं आहिनि। हिकु दुकान अहिड़ो बि मिलियो आहे जेको शराब खाने जे तिर्ज़ ते ठहियल आहे। हिकु दुकान मां नीरोटीअ जी कुन लधी वई आहे ऐं उते रंग जा दाग बि अञा ज़ाहिर आहिनि, जंहिं करे इहो दुकान कंहिं रंगसाज़ जो मालूम पियो थिए। मोहन जे दड़े जे क़दीम माग तां काफ़ी खूह बि लॻा आहिनि। खूहनि जी अॾावत हिकु जहिड़ी आहे। खूह पक्सरा ऐं गोलाईअ ते आहिनि। 1-2 खूह बेज़वी शिकिल जा बि आहिनि। खूहनि भरिसां बेचूं बि ठहियल आहिनि। शायदि इहे पाणी भरींदड़नि लाइ वेहण जूं जायूं हूंदियूं। शहर जे गदे पाणीअ जे नेकाल जी
तरतीब बि आला क़िस्म जी पई लॻे। हर हिकु रस्ते घिटी ऐं लंघ खे पंहिंजी पंहिंजी ढकियल डाली आहे। मोहनजोदड़े में हिक ॿिए मथां 7 शहर लधा विया आहिनि। आपकिलाणी में सिंधु नदीअ जी ॿोॾ ऐं चौमासे में जबलनि तां पाणीअ जे छुरनि लहण सबबि ही शहर हिकु भेरो ज़बून थियो थिए त पाणीअ जे लहण बैदि माण्हुनि कुझु अरसे बैदि उते नओं शहर अची आबादी कयो। ईअं शहरनि मथां शहर ॿधाऊं जिन मां अञा ताईं 7 शहरनि जो पतो पियो आहे। इन्हनि 7 तहनि हेठां पाणी निकितो आहे। क़दीम आसारनि जे माहिरनि मूजिबि पाणीअ हेठां पिणु अॾावतुनि जा आसार मिलनि था। जेकॾहिं मोहनजोदड़े में मथे चढ़ी आयल सिम जे पाणीअ जी कंहिं तरीक़े सां सतह घटि कजे त कुझु वधीक त दरियाफ़्त थी सघनि था। मोहनजोदड़े जे खोटराई कंदड़ माहिर सर जॉन मार्शल खोटराईअ दौरान लंडन जे हिकु अख़बार में लिखियो त असां हेल ताईं खोटराईअ में हिक ॿिए हेठां 9 शहरनि जा खंडर साॻे माल ऐं मिटीअ जे तहनि हेठां लधा आहिनि, जंहिंमां इराक़ खां अॻु जी तहज़ीब ते रोशनी पवंदे नज़र अचे थी। असां अञा बि उन ई खोटराई कंदासीं। सम्झूं था त अञा 2, 3, 4 या 5 शहर उन्हनि तहनि मां हथु कंदासीं जिन जी उमिरि 9 खां 11,000 वरे पुराणी हूंदी। सर जॉन मार्शल दड़े जे खोटराई खां पोइ इहो एतिराफ़ कयो त क़दीम मिस्र खवा ओलह एशिया में अहिड़ो को बि मिसाल मौजूदु कोन्हे जंहिंसां मोहनजोदड़े जे रहवासियुनि जे ठहियल सुहिणियुनि सनान कोठियुनि ऐं कुशादनि घरनि सां उन्हनि जी भेट करे सघिजे। इन्हनि देसनि में देवताउनि जे मंदरनि, महलातुनि ऐं राजाई समाधियुनि ते बेशुमार नाणो लुटियो वेंदो हो। बाक़ी आम माण्हू बिल्कुलु ईअं सादियुनि मिटीअ जे झूपड़ियुनि में रहंदा हुआ। पर सिंधु माथिरी में तस्वीर जो बिल्कुलु ॿियो रूप मिलियो आहे, जिते सुंदर इमारतूं फ़क़ति नंगर वासियुनि जे सुख लाइ जुड़ंदियूं हुयूं। इम्कान इहो आहे त मोहनजोदड़ो सिंधु सभ्यता जे शहरी तमदन जो मर्कज़ हुयो ऐं सिंधु रियासत जे गादीअ वारो शहर हुयो, हितां जा रहवासी रियासत जे ॿियनि सूबनि या रियासतुनि जी नज़रदारी कंदा हुआ। ही शहर 4,300 क़िबल मसीह खां लॻभॻि 1,500 क़िबल मसीह ताईं आबाद रहियो। अमेरिका जे आर्कियालॉजी माहिर ओमाइल सर मोर्टिमर व्हीलर जो हवालो ॾींदे लिखे थो त मोहनजोदड़े जे मौजूदा शहर हेठां 6 शहर ॿिया बि मौजूदु आहिनि ऐं माहिर रुॻो मथे हिसे मां कीअं था इहा राय क़ाइमु करे सघनि त हीअ तहज़ीब 5,000 साल पुराणी हूंदी। ओमाइल एन मोरा चवे थो त मोहनजोदड़े जी सभ्यता दुनिया जे हर तहज़ीबी मर्कज़ खां आगाटी ऐं सभिनी तहज़ीबुनि जी माउ आहे ऐं इहा तहज़ीब घटि में घटि 10,000 साल पुराणी आहे। महिरबानी दोस्त।